कानपुर में लगे खानगढ़ शरीफ में श्री राम देव अवतार जो सालियानो मेलो वॾे धूमधाम सां मल्हायो वियो। मेले जी शुरूआत में श्री राम देव अवतार जी तस्वीर खे गुलनि जा हार ऐं चादर चाढ़े इफ़्तिताह कयो वियो। मेले में श्री गीता साहिब जो अखंड पाठ साहिब पिणु पढ़ियो वियो। मेले में सिंध, पंजाब ऐं बलूचिस्तान जा अक़ीदतमंद ऐं पोइ लॻे मर्द तोड़े औरतूं ऐं ॿारड़ा वॾी तादाद में शरीक थिया। मेले में मुख़्तलिफ़ धार्मिक स्टेज प्रोग्राम पिणु पेश कया विया ऐं शागिर्दनि धार्मिक स्टेबलोस पिणु पेश कया। श्री राम देव अवतार हिन मेले में मुख़्तलिफ़ जन में वॾो ठाकुर बालम राजा, गोकुलदास, विजय कुमार ऐं नंढो ठाकुर समेत ॿियनि भक्तनि रामदेव अवतार जा गीत ॻाए माण्हुनि जो मन मोहे विधो। मेले में मुख़्तलिफ़ शयुनि जा स्टॉल पिणु लॻाया विया जिते ख़रीदारी कंदड़नि जो तइदादु तमामु घणो हो। मेले में मुख़्तलिफ़ शहरनि कानपुर, महर, जरवार, सरहद, चिंगलाणी ऐं मीरपुर मतलो, लोही समेत ॿियनि शहरनि खां प्यादल जथा पिणु पहुता। मेले में सॼो ॾींहुं ऐं राति लंगर प्रसाद जारी रहियो। मेले जी इंतिज़ामिया में बीरबल दास, नारायण दास, बसूराम, नानक राम अर्शी ॿुधायो त हर साल वांगुरु हिन भेर बि मेलो वॾो धूमधाम सां मल्हायो वियो आहे। मेले में सिक्योरिटी जा इंतज़ाम पिणु सख़्तु कया विया हुआ। जी सचिन कपूर, इफ़रात न्यूज़, कानपुर, महार।